अस्सलाम वालेकुम। अच्छा, हाणे कल्ह जेके पाण प्रॉपर्टी वारा हिसाब सिखियासीं जंहिंमें प्रॉपर्टी जी विरासत कीअं कजे, उहो सभिनी तमामु सुठे तरीक़े सां कया आहिनि। हाणे उन मुंहिंजो मिसाल आहे 8 नंबर जेको आहे, इहो तव्हांखे मां हिकिड़ो सुवालु करे ॾेखारियां थो। इन में चए थो मिसिस अब्दुर्रहमान, माना इन जो मतिलबु आहे माई आहे अब्दुर्रहमान जी घरवारी जेका इंतकाल करे वई आहे। हाणे पोयों केरु केरु वारिस अथसि? पीउ, माउ, 2 पुट ऐं मुड़ुसु। ठीकु आहे। ऐं प्रॉपर्टी घणी छॾी वई आहे? 4,80,000। ठीकु आहे। हाणे ॾिसो 4,80,000 जेका आहे सो कुल प्रॉपर्टी छॾी वई आहे। तव्हांखे मां सम्झायो हुयुमि त पीउ, माउ ऐं मुड़ुसु, या वरी जेकॾहिं ज़ाल मुड़ुसु जेकॾहिं फोती वञे त उनजी ज़ाल हिन जॻह ते आहे, उन्हनि जो जेकी बि रक़म हूंदी आहे या जेको बि उन्हनि जो शेयर आहे उहो हिन रक़म ते निकिरंदो ओरिजिनल ते। ठीकु आहे। इहे पहिरियों उनखे कटिंग करे ॾेई पोइ जेको आहे सो जेको बचे पोइ जेके औलाद हूंदी आहे उन्हनि खे बाद में उन्हनि जी विरासत थींदी। यानी जेकॾहिं माउ ऐं पीउ तव्हांखे ख़बर आहे घणो हूंदो आहे? 1/6। माउ जो बि घणो? 1/6। ऐं मुड़ुस जो घणो हूंदो आहे? 1/4, यानी कि चोथों हिसो। ठीकु आहे। हाणे छा थींदो जो इन जो मतिलबु आहे 4,80,000 खे असां डिवाइड कंदासीं घणनि सां? 6 सां। हिते बि माना पीउ जो हिसो कढण जे लाइ, माउ जो हिसो कढण जे लाइ 4,80,000 खे डिवाइड कंदासीं घणनि सां? 6 सां। असांजो माउ जो हिसो निकिरी ईंदो। मुड़ुस जो हिसो कढण जे लाइ 4,80,000 खे डिवाइड कंदासीं कंहिंसां? 4 सां। त हितां असांजो मुड़ुस जो हिसो निकिरी ईंदो। हाणे अचो त हिननि जा खोड़ा पढ़ूं था। 6 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 12 दफ़ा वेंदो मुंहिंजे ख़्याल में। न, 1 छिक 2 छिक 12, 3 छिक 18, 4 छिक 24, 5 छिक 30, 6 छिक 36, 7 छिक 42, 8 छिक 48, 8 दफ़ा खोड़ो वेंदो। 48 ते 8 दफ़ा, उनखां पोइ 4 ज़ीरो हिन जे हेॾो ईंदा, माना 80,000 थी वेंदो। ठीकु आहे। 80,000 पीउ जो, हिते बि सेम, हिन ते 1 दफ़ो, हिन ते 8 दफ़ा, बाक़ी हिनो 4 ज़ीरो ईंदसि, इहो 80,000 थी वेंदो। यानी 80,000 पीउ खे, 80,000 माउ खे। उनखां पोइ चैन जो खोड़ो, हाणे जॾहिं असां 48 ते पढ़ंदासीं चैन जो खोड़ो, हिन ते 1 दफ़ो, पहिरियों चैन ते 1 दफ़ो ऐं 8 ते जेको आहे सो 2 दफ़ा, टोटल 12 दफ़ा वेंदो। ऐं पोयों 4 ज़ीरो हूंदा, यानी कि 1,20,000।